वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान से मुलाकात बेतरफ़न लागापने गडियल दिलचस्पी के मामलन ते ख़यालन जी ॾेवड़ दिफ़ाई ऐं सिक्योरिटी सहकार मज़बूत बनाइण जो अज़म। मुलाकात दौरान अहम शोबन में सीड़पकारी वधाइण ते बि इत्तेफ़ाक़। सीड़पकारी बाबति दिलचस्पी ॾेखारण ते वज़ीर-ए-आज़म पारां सऊदी जे अज़म जी वाखाण। वज़ीर-ए-आज़म सां सऊदी जी सीड़पकारी वारे वज़ीर ऐं इक़्तिसादी टास्क फोर्स जे सरबराह जी बि मुलाकात। इक़्तिसादी सहकार वधाइण ऐं अहम शोबन में गडियल कदम खणण ते ॻाल्हियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मदीने शरीफ पहुची वियो। मदीने शरीफ जे गवर्नर सलमान बिन सुल्तान पारां एयरपोर्ट ते वज़ीर-ए-आज़म जी आजिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मदीने शरीफ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी ॾींदो। वज़ीर-ए-आज़म मस्जिद नबवी में नफ़िल अदा करे मुल्की खुशहाली ऐं तरक्की लाइ दुआ घुरंदो। पार्लियामेंट के कॉरिडोर में बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जी खुशगवार अंदाज़ में मुलाकात। बिन्ही अॻवाननि हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कई ऐं टहिकड़ा बि ॾिना। उहे बहितर लाॻापा रुगो मुलाकात जी हद ताईं आहिनि। साॻी नमूने मुल्क ख़ातिर छो नथा गॾु बीहो। सहाफ़ी जो सवाल। इन में को बि शक न आहे त असांखे ज़रूर गॾु थियणु घुरिजे, पर तव्हां छा था चाहियो त असीं कॉरिडोर में बि न मिलूं? ख्वाजा आसिफ जो जवाब। बैरिस्टर गौहर चयो त असां पहिरियां बि चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ इत्तफ़ाक़ थियणु। पीपुल्स पार्टी तकरारी केनालन जी का बि हिमायत नाहे कई। चिट्टो मौक़िफ़ आहे त सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वञे। मुखालिफ़ अजाई प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। चोलिस्तान केनाल न पियो ठहे। सिंध जे सहाफ़िन खे दावत ॾियां थो त चोलिस्तान हली जाइज़ो वठनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौजूदगी में सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ को बि मंसूबो न ठहंदो। सिंध हुकूमत तकरारी केनालनि ख़िलाफ़ असेंबली मां ठहराव बि पास करायो। 6 केनालनि मां 2 पंजाब ऐं 2 बलूचिस्तान में ठही रहिया आहिनि। रेणीथर केनाल सिंध में आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं मेयर सखर अरसलान इस्लाम शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त तरबेला ऐं मंगला डैम में पाणी जी सतह घटि थी वई आहे। सखर बिराज वटि पाणी जी सतह तमामु घटिजी वई आहे। राइस ऐं दादू केनाल बंदि पिया आहिनि। 1991 जे पाणी ठाह तहत इरसा पाणी जी विर्छ करण जी पाबंद आहे। निगरान हुकूमत इरसा कानून जूं हदूं ओरांगी दे ग़लति सर्टिफिकेट जारी कयो। आइन चवे थो त 90 ॾींहनि अंदरि CCI इजलास सॾायो वञे। सिंध दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध में एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। तकरारी कैनालन ख़िलाफ़ शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, सियासी समाजी कौमपरस्त ऐं मज़हबी जमायतुनि जा कारकुन तोड़े ॿारड़ा नंढनि वॾा रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च, रैलियूं ऐं धरना। नौशर अफरोज़ सन, टंडोबागो, कानपुर, महर, कोलारची, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ कुनरी में शागिर्द इतिहाद जे सर ते पैदल मार्च। शागिर्दनि बुस्तान बाईपास खां कुनरी शहर जे मुख्य चौक ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च कयो। सिंधु दरिया में सखर ऐं गुड्डू बैराजनि वटि पाणी जे 53 सैकड़ो खोट थी वई। सखर बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान पाणी जी खोट 68 सैकड़ो रिकॉर्ड। दादू केनाल में पाणी जी खोट 98 सैकड़ो। रोहिड़ी केनाल में 62, नारा केनाल में 55 सैकड़ो, खीरथड़ केनाल में 52, खैरपुर ईस्ट केनाल में 60 ऐं खैबर वेस्ट केनाल में 50 सैकड़ो पाणी जी खोट रिकॉर्ड। पीपुल्स पार्टी केनालनि जी मुखालिफ़ आहे। PP कालाबाग डैम जी अदावत पुरकराई। हाणे सिंध मुखालिफ़ केनालनि खे बि रद्द करायो वेंदो। तनक़ीद कंदड़ पॉइंट स्कोरिंग करे रहिया आहिनि। उहे पंहिंजी विञायल साख बहाल कराइण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। सिंध जे तवनाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आलमी बैंक सिंध हुकूमत जी कारकिरदगी जी बुनियाद ते फंड ॾिना आहिनि। कराची में सभ खां वधीक तरक़ियाती कम PP जी हुकूमत कराया। सिंध में सोलर पार्क समेत 87 मनसूबनि ते कमु हली रहियो आहे। 2 लख सोलर सिस्टम मुस्तहिक माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। सॼे सूबे में ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं करण ते सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां सिंध पुलिस जी वाखाण। संदसि चवणु आहे त 1 मार्च खां 15 मार्च ताईं सिंध पुलिस 143 मुक़ाबला कया, जिन दौरान 283 जवाबदारनि खे गिरफ़्तार ऐं 68 गैंग्स खे ख़तमु कयो वियो। कार्रवाइयुनि दौरान 18 बदनाम ॾोहारी मारिया विया। शिकारपुर, कशमोर ऐं घोटकी में ॾोहारनि खे नुमाया तौर कमज़ोर कयो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध पुलिस जी जारहाणी हिकमत अमली सूबे में ॾोहारी सरगर्मियुनि खे रोकण में अहम किरदार अदा कयो। सिंध सरकार शहरनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ पुरज़म आहे। अवाम पुलिस सां सहकार करे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कराची जे असिस्टेंट कमिश्नर्स खे इलाइक़नि जो दौरो करे गंदे पाणी जी निकाली ऐं सफ़ाई इंतज़ामनि जो जाइज़ो वठण जी हिदायत।
वरी वज़ीर जी सदारत हेठि इजलास में कराची के मसलन बाबत पोर्टल कायम डिप्टी कमिश्नर या असिस्टेंट कमिश्नर जा मातहत अमलदार हद दखलियूं गटरन ऐं सफ़ाई जी सूरत हाल के पोर्टल ते अपलोड कनि। रमज़ान जे आख़िरी ॾहाके दौरान पुलिस जो गश्त वधायो वञे। ईद खां पोइ सॉफ्ट इंक्रोचमेंट हटाए लियारी में पाणी जी लाइन विछाइण जो कमु जल्द मुकम्मल कयो वञे। वॾी वज़ीर जी चीफ सेक्रेटरी खे हिदायत। नयूं तालके अस्पतालूं कायम करे पुराणे जी मरम्मत कराए भी शहरी इलाइक़नि में अर्बन हेल्थ सेंटर कायम करे PPHI खे वधीक 20 सेंटर ॾिना विया आहिनि। सिहत जे शोबे में कानून साज़ी बि कई वई आहे। दवाउनि जी विरहासत डिजिटल कई पई वञे। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जो सिंध असेंबली में खिताब सां चवणु आहे त कोहसार मेडिकल कॉलेज लतीफ़ाबाद ते कमु हली रहियो आहे जेको जल्द मुकमल थी वेंदो। जिनाह अस्पताल जे सेक्शन्स खे वधायो पियो वञे। कराची में हिकु मेडिकल कॉम्प्लेक्स बि ठही रहियो आहे। SICVD हर ज़िले में कायम नथी करे सघिजे। सिहत जी इंश्योरेंस जे ख़िलाफ़ आहियूं। ॿियनि सूबनि में उनजो ग़लति इस्तेमालु थियो आहे। उनमें प्राइवेट अस्पतालुनि में करप्शन कई वई। इंश्योरेंस में HIV शुगर ऐं हाइपरटेंशन जूं दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि। अमिर सिंध वारा चवंदा हुआ त गैस ऐं बिजली ॾियो पर हार चवनि पिया पाणी ॾियो। जेकॾहिं सिंध जी आवाम जी ॻाल्हि न ॿुधी वई त वॾो नुक़सानु थींदो। हमेशह अहिड़ा फ़ैसिला कया वेंदा आहिनि जिन सां महसूसु थींदो आहे त सिंध जा हक़ गज़ब थियनि पिया। सिंध असेंबली में PP मेंबरनि जो ख़िताब। सिंधनि चवणु आहे त PP MP मखदूम फ़खरुज़्ज़मा चयो त सिंधु दरिया मां केनाल कढण जी मज़म्मत कजे थी। इहो मामिलो CCI ऐं ॿियनि प्लेटफॉर्म्स ते उथारणु घुरिजे। PP MP निदा खोड़ो चयो आहे त असांखे आवाम दोस्त ऐं तरक़ी ॾींदड़ बजट तयारु करणु घुरिजे। हारियुनि खे जदीद टेक्नोलॉजी वारियूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। इजलास खे खैरुनिसा मुग़ल सादिया जावेद सचूला लगारी राजा रज़ाक बलोच नईम खड़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। पाकिस्तान जे इसराइल वञण बाबति को इल्मु नाहे। इन हवाले सां ख़बरुनि बाबति ॼाण गॾु कई पई वञे। सूरतहाल वाज़े थियण ते तबसरो करे सघिजे थो। भारत जाफर एक्सप्रेस ट्रेन हमले जी अञा ताईं मज़म्मत नाहे कई। भारत जो पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी में मुलविस हुजणु वाज़े आहे। पर ॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवार ब्रीफिंग सां चवणु आहे त पाकिस्तान जा मिज़ाइल ऐं दिफ़ाई सलाहियतूं मुल्की सलामती ऐं इस्तेकाम लाइ आहिनि। एटमी प्रोग्राम मुकमल तौर महफ़ूज़ आहे। सफ़री एडवाइज़री जो जारी थियणु कंहिं बि मुल्क जो पंहिंजो मामिलो आहे पर अमेरिका जे पाकिस्ताननि ते पाबंदियुनि जे इतलान में का सचाई नाहे। अमेरिका में दाख़िला पाबंदियुनि जी रिपोर्ट्स जी स्टेट डिपार्टमेंट तरदीद करे छॾी आहे। अफ़गान पनाहगीरनि में मुल्क बदरी जो डेडलाइन बरक़रार आहे। इन में का तब्दीली न पई कई वञे पर ॾेही खाते जा ऑफिसर इंसानी स्मगलिंग में मुलविस न आहिनि। इन बाबति ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। पनुआकिल में पुलिस पारां मुगवी नींगर खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP सखर अज़हर मुग़ल जो चवणु आहे त पुलिस कार्रवाई करे मुगवी नींगर आबिद पठान खे बाज़ियाब कराए वरितो। 8 वरियनि जे आबिद पठान खे 23 ॾींहुं अॻु पनुआकिल जी मेहरान कॉलोनी मां अगवा कयो वियो हो। ऐं कराची में स्टील मिल जी 1370 बरतरफ़ मुलाज़िमनि जो सिंध असेंबली ॿाहिरां एहतजाजी धरणो। सिंध असेंबली जा गेट बंदि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त इंतिज़ामिया बिना कंहिं सबब जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो आहे। सालनि खां ग्रेजुएटी ऐं पघारूं नाहिनि मिलियूं। इंसाफ़ न थियो त असेंबली अॻियां पाण खे साड़े छॾींदासीं।